हुन चयो त मूंखे इहा बि ख़बर नाहे त कारो कंहिंसां कयो वियो आहे। मूंखे मारण लाइ सभु गॾिजी वॾा हथियार खणी घर ते चढ़ाई कई, पर मां उतां बची निकितसि। दारुल अमान पहुतल गुलाम भारो मीडिया खे पंहिंजो बयानु ॾींदे चयो त मां घर न वेंदसि, तोड़े जो बाबा ऐं भाउ मूं सां गॾु आहिनि, पर ॿिए पासे ज़ालमनि जो ॻोठ, बसि मां हिते रहणु चाहियां थी। पर कुझु ॾींहं खां पोइ हुन अदालत में चयो त मां पीउ सां वञणु चाहियां थी। अदालत हुन जे मंशा मुताबिक़ फ़ैसिलो त ॾिनो, पर अदालत ॿाहिरां बीठल सहाफ़ियुनि सुवाल कयो त अव्हांखे त हुननि मां जान जो ख़तरो हुयो, अव्हां जो फ़ैसिलो कीअं तब्दील थियो? हुन वराणियो त मूंखे ख़बर आहे ही ज़ालिम मूंखे क़त्ल करे छॾींदा, पर मुंहिंजो बाबा पटको लाहे मूं अॻियां रखियो आहे। हुन जी इज़त अॻियां मौत का बि माना नथी रखे ऐं हू हुननि सां हली वञे थी। पर कुझु ॾींहं खां पोइ थियो इहो जेको सिंध जे न्याणियुनि सां थींदो आहे। सखर जी अस्पताल में हिकु लाश आयो जेका इमदाद भारो जी धीउ गुलाम हुई, जंहिंखे पीउ जे पटके क़त्ल कराए छॾियो। सिंध अंदरि ॼण त इंसानी हुक़ूक़ जो नालो निशान ई नाहे, जिते औरत खे अञा ताईं कंहिं इंसान ई न मञियो आहे। कॾहिं हुन जे जज़्बनि ख़्वाहिशनि जो क़त्ल थिए थो त कॾहिं हू कारी करे मारी वञे थी।